साइंस क्लास 7 बाब 9 सबक 4 रोशनी जी विर्छ डिस्पर्शन ऑफ लाइट। आया साइंस जो उस्ताद नजुला चन्ना के सिमधान स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि रोशनी जी विर्छ, डिस्पर्शन ऑफ लाइट, इंडलट जो ठहणु, रेनबो फॉर्मेशन ऐं रोशनी जा रंग कलर्स ऑफ लाइट। आसमान में इंडलट तो ज़रूर ॾिठी हूंदी। आसमान मंझि रंगीन पट्टी असांखे फिज़ा में नज़र ईंदी आहे जंहिंखे असां इंडलट या रेनबो सॾींदा आहियूं। आमतौर ते इहा मींहं खां बाद नज़र ईंदी आहे, पर तव्हां हिकु ॻाल्हि नोट कई हूंदी त हर भेरे मींहं खां पोइ असांखे इंडलट नज़र कोन ईंदी आहे। या अव्हां कॾहिं मंशूर ज़रिए ही तजुर्बो कयो आहे? प्रिज़म जेको ट्रांसपेरेंट मटीरियल जो शीशे जो ठहियलु हूंदो आहे, उन ते जेकॾहिं तव्हां उस किरायो त तव्हांखे परियां मुख़्तलिफ़ रंग नज़र ईंदा। इहे रंग छो नज़र ईंदा आहिनि इंडलट में ऐं मंशूर मां प्रिज़म मां निकिरंदड़ इहे जेके रंग आहिनि उहे बिल्कुलु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि? छा सबबु आहे इन्हनि जो असांखे अछी रोशनी प्रिज़म में दाख़िल थिए थी त रंग नज़र अचनि था ऐं मींहं खां बाद उस जेका आहे उन जे नतीजे में असांखे रंगीन मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पटियूं नज़र ईंदियूं आहिनि। रोशनी जी विर्छ इनखे असीं चऊं था जेको इंडलट ठहे थी उहा रोशनी जी विर्छ आहे, डिस्पर्शन ऑफ लाइट आहे। प्रिज़म जो जेको तजुर्बो असां तव्हांखे ॿुधायोसीं, मंशूर मां जेका रोशनी परियों वरी रंगीन थी निकिरे थी त इनखे बि चइबो आहे रोशनीअ जी विर्छ, डिस्पर्शन ऑफ लाइट। अछी या नज़र ईंदड़ रोशनी जो उन जे तरतीबी जुज़न या रंगनि में विराइजण खे रोशनी जी विर्छ, डिस्पर्शन ऑफ लाइट चइबो आहे। हेॾां तव्हां अछी रोशनी उस जेका आहे प्रिज़म ते हई ऐं इहा जेका उस आहे उहा पंहिंजे इन्हनि तरतीबी जुज़न या रंगनि में विराइजी वई, हिन खे त असां चऊं डिस्पर्शन ऑफ लाइट, रोशनी विराइजी वई आहे। हिन खे असीं छॾींदा आहियूं स्पेक्ट्रम। स्पेक्ट्रम यानी रंगीन पट्टी। कंहिंजी रंगीन पट्टी? हिन उस जी रंगीन पट्टी। ही स्पेक्ट्रम ऑफ लाइट आहे, रोशनीअ जो रंगीन पट्टी आहे। इंडलट छो ठहंदी आहे? असुल में अछी या नज़र ईंदड़ रोशनी मुख़्तलिफ़ लहरुनि जी ठहियल हूंदी आहे। जॾहिं रोशनी कंहिं घाटे शफ़ाफ़ जिस्म मां गुज़रे थी त उहे लहरूं मोड़ सबबु जुदा थी पंहिंजे पंहिंजे रंग में ज़ाहिर थियनि थियूं। हेॾां ई ॾिसो, सिज जो किरणो आहे, अछी रोशनी आहे, उस आहे। इहा जॾहिं हिन घाटे मीडियम में ट्रांसपेरेंट में दाख़िल थिए थी, यानी पाणीअ जो फुड़ो आहे या हिते प्रिज़म हुजे, जेॾी महिल जो इन में पाणीअ जे फुड़े में दाख़िल थी थिए त इहो जेका अछी रोशनी आहे, उस आहे, उहा जीअं त ठहियल आहे मुख़्तलिफ़ लहरुनि जी, उन में मुख़्तलिफ़ कलर आहिनि। हाणे उहे कलर पाण में मिक्स थियल आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जो रंग अछो थो ज़ाहिर थिए। पर जेकॾहिं उन्हनि खे अलॻि अलॻि कयूं त हर हिकु अलॻि रंग ज़ाहिर थी पवंदो। हाणे जीअं ई इहो पाणीअ में दाख़िल थियो त हिकु कुंड ते उनखे रिफ्रैक्शन मिली ऐं हितां वरी उहो वापसि मोड़ थो खाए, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ॾेखारियल आहे। त इहे ॾिसो, जीअं इहो घाटो मीडियम आहे त हर हिकु लहर खे उहो अलॻि अलॻि थो करे, तंहिंजे करे असांखे पोइ उन मां रंग नज़र ईंदा आहिनि ऐं असां इन खे इंडलट जी सूरत में बि ॾिसंदा आहियूं। मथे छा थींदो आहे, मींहं वसण खां पोइ पाणीअ जा फुड़ा या जेका हवाए में मिस्ट हूंदी आहे, उन में सिज जा किरणा हिकिड़ी ख़ासि एंगल ते अचे करे जॾहिं टकराइजंदा आहिनि त उहे हिकिड़े क़िस्म जी रंगीन पट्टी में विराइजी वेंदा आहिनि। हेॾां ई सिज बीठल आहे, हेॾां ई पाणी जा फुड़ा आहिनि। हाणे इन ते जॾहिं इन सिज जी उस अचे पवे थी त इहे पाणी जा फुड़ा मालिक्यूल इन्हनि किरणनि खे, हेॾां जेका उस आई उन्हनि मंझि जेके अंदरि लहरूं आहिनि मुख़्तलिफ़, का ॻाढ़े कलर जी लहर आहे, का जेका आहे फिके कलर जी लहर अथसि, का जेका आहे सो साए रंग जी हिन में वेव आहे। उन्हनि सभिनी वेव्स खे इहो घाटो मीडियम अलॻि कंदो आहे, हर हिक खे अलॻि रिफ्रैक्ट कंदो आहे, मोड़े छॾींदो आहे त उहे मुख़्तलिफ़ रंगनि जी सूरत में पोइ ज़ाहिर थींदियूं आहिनि। हिकिड़ी ख़ासि एंगल ते जेकॾहिं सिज बीठो हुजे
ऐं असांजी उते नज़र पवे त पोइ असांखे इंडलठ नज़र ईंदी आहे। इन जे करे सदाईं मींहं वसण खां पोइ असांखे इंडलठ सदाईं नज़र न ईंदी आहे। कॾहिं कॾहिं तॾहिं नज़र ईंदी आहे जो सिज उन ख़ासि कुंड ते बीठो हुजे ऐं असां कंहिं ख़ासि एंगल खां ॾिसंदा हुजूं तॾहिं असांखे इंडलठ नज़र ईंदी आहे। सो 42 डिग्री ते हेॾां किरणो अचेसि थो, हेॾां 42 डिग्री ते उनखे रिफ्रैक्ट कयो अथई, तंहिंजे करे इहा असांखे इंडलठ नज़र अचे थी पई। हिन अछे रंग रोशनीअ जी रंगीन पट्टी खे असीं स्पेक्ट्रम ऑफ वाइट लाइट चवंदा आहियूं। हे स्पेक्ट्रम ऑफ वाइट लाइट आहे। रोशनी जा रंग। अछी रोशनी मुख़्तलिफ़ रंगनि ॻाढ़े, नारंगी, फिके, साए ऐं ॿियनि जामुनी वग़ैरह रंगनि जी ठहियल हूंदी आहे। पर ॻाढ़े, नीरे ऐं साए रंग खे रोशनी जा बुनियादी रंग प्राइमरी कलर्स चइबो आहे। हिकिड़ो रंग आहे साओ, ॿियो आहे नीरो ऐं टियों आहे ॻाढ़ो। इहे टे रंग जेके आहिनि बुनियादी रंग सॼा वेंदा आहिनि, प्राइमरी कलर्स ऑफ लाइट। ही जेके ॿिया आहिनि, चोथों कलर आहे, पंजों कलर आहे, चौं कलर आहे, सतों कलर आहे, इहे हिननि प्राइमरी कलरनि खे पाण में मिलाईंदा आहियूं। मिसाल जे तौर ते ॻाढ़े खे ऐं साए खे मिलायूं त फिको ठहंदो, ॻाढ़े खे ऐं ब्लू खे मिलायूं त वरी तव्हांखे पर्पल पिंक कलर मिलंदो। वरी ईअं जेकॾहिं असां ब्लू खे ऐं साए खे मिलाईंदासीं त वरी असांखे हिकिड़ो नओं रंग मिलंदो। सो प्राइमरी कलर जेके आहिनि उहे टे आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो, ॿियो नीरो, टियों साओ। पर रोशनी जा रंग प्राइमरी कलरनि खां अलावा ॿिया सेकेंडरी कलर बि असां भेटायूं विझूंसि ऐं टर्शरी कलर बि विझूंसि त असां चवंदा आहियूं त जेका इंडलठ आहे उहा 7 रंगनि जी ठहियल हूंदी आहे। रोशनी जेका आहे 7 रंगनि जी हूंदी आहे। पर बुनियादी रंग तव्हांखे ज़हन में हुजणु घुरिजनि त टे आहिनि, ॻाढ़ो, नीरो ऐं साओ। हाणे ही प्राइमरी कलर आहिनि टे, हिकिड़ो आहे रेड, ॿियो आहे ब्लू, टियों आहे येलो। इहे टे प्राइमरी कलर आहिनि। उन खां पोइ ठहंदा वरी सेकेंडरी कलर, ॿिए दर्जे वारा रंग। हे ॾिसो 1 2 3 इहे प्राइमरी थी विया। हाणे ब्लू ऐं ॻाढ़ो मिलियो त हे पर्पल सेकेंडरी थियो, ब्लू ऐं फिको मिलियो त ग्रीन इहो सेकेंडरी आहे, ऑरेंज बि सेकेंडरी आहे। सेकेंडरी छा खे चऊं था असां, सानवी या सेकेंडरी रंग। बुनियादी रंगनि खे मिलाइण सां ठहंदड़ रंग, जेकॾहिं तव्हां ॻाढ़े खे ब्लू खे पाण में मिक्स कयो, जेको रंग ठहियो उहो हूंदो सेकेंडरी। ब्लू खे ऐं फिके खे कयो, जेको रंग ठहंदो उहो हूंदो सेकेंडरी। पर वरी पोइ ॿियो आहे टियां कलर आहिनि टर्शरी कलर्स, टे दर्जे वारा रंग। बुनियादी ऐं सानवी रंगनि खे मिलाइण सां जेकी रंग ठहनि से टे दर्जे वारा रंग सॾिबा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां हिन में जेकॾहिं ॾिसो त पहिरियां हिते प्राइमरी कलर ॾेखारिया वञनि था टे, ॻाढ़ो, ब्लू, फिको, इन्हनि जे मिलाइण सां ही ठहिया सेकेंडरी कलर। हाणे ठहंदा टर्शरी, जंहिंमें सेकेंडरी ऐं प्राइमरी रंग पाण में मिलायो थो वञे त वरी ठहंदा टर्शरी रंग। ईअं कुल जेके आहिनि रंग उहे असांजा रोशनी जा 7 आहिनि, पर बुनियादी टे आहिनि, ॻाढ़ो, नीरो ऐं फिको। इन खां अलावा टर्शरी रंग बि थींदा आहिनि, पर रोशनी जा रंग कुल थींदा आहिनि 7, बुनियादी थींदा आहिनि 3। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।